नाज़रीन, टेकराटो में भी बरसात तबाही मचाए छड़ी है। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। बाहर जी अपील कनि पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। असीं मौजूद आहियूं मुबारकपुर लॻ ॻोठ लाल बख्श मल्क में, जिते ही जेके ग़रीबनि जा अजा आहिनि उहो मुकमल जेको बरसाति जे सबबु ड्रही पट थी पिया आहिनि ऐं जेके हितां जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि, माल मता जेको ॿार बचा जेके आहिनि हिन वक़्तु खुले आसमान हेठि आहिनि। हर शइ किरी पई आहे, माल मरे थो, असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे, वॾो केस थियो आहे। हिन टाइम ताईं निमाईंदो को बि चूंडियल असां वटि ताईं न पुॻो आहे। बचड़ा बुख ते वेठा आहिनि, टियों ॾींहुं आहे, घर किरी पट थी पिया आहिनि। कोई हिन वक़्तु ताईं असांजी मालिकी न थी आहे। असां ईअं सम्झा त दरपदर आहियूं। हिन वक़्तु ताईं कोई बि न आयो आहे। असां बुख ते आहियूं। उन खां पोइ बचा असांजा विल ते आहिनि। माल बिल्कुलु दरपदर आहे। फसल नुक़सान थी वियो आहे, घर किरी पिया आहिनि, ॿार बचा परेशान। जेको आहे गवर्नमेंट सिंध खे अपील कई वञे थी जेको थी सघे मदद कनि। जेको आहे माल मरी वियो आहे, बुख ते बीठो आहे, घर ॿार असांजा टही विया आहिनि, कोई न आयो आहे अञा ताईं। असां जेको आहे हिते वेठा आहियूं। असां छपरियूं उहे किरी पिया आहिनि, कमरा किरी पिया आहिनि, असांजी मदद कयो। घर ॿुॾी विया आहिनि, बचा वीचारा टे चौथों ॾींहुं जा बुख ते वेठा आहिनि। न काश कनि बि बचा वीचारा काॾे वञनि। असांखे जेको आहे मदद कयो। जेका मक़ामी इंतिज़ामिया आहे उनखे अपील कंदे चयो त जेके असां बुख ते वेठल जेके असांजा बचड़ा आहिनि उन्हनि जी का वाहरो कयो ऐं असांजे जेको किरियल घर आहिनि उन्हनि खे को खीमा वग़ैरह असांखे ॾेई असांखे जेको ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो ॾिनो वञे।